बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल एतिकाफ़ जो दर्स आहे। पहिरियों मसइलो आहे त नफ़िल एतिकाफ़ जी क़ज़ा वाजिब न हूंदी आहे, छो जो नफ़िल एतिकाफ़ मस्जिद मां निकिरण सां टुटंदो न आहे बल्कि ख़तमु थी वेंदो आहे ऐं एतिकाफ़ ख़तमु थियण जी सूरत में क़ज़ा लाज़िम नाहे थींदी। ॿियो मसइलो आहे त बास जो एतिकाफ़ ख़्वाह उहा बास मुअय्यन हुजे या ग़ैर मुअय्यन हुजे, टुटी वञण जी सूरत में नए सिरे सां तमामु ॾींहंनि जी क़ज़ा रोज़े समेत लाज़िम थी वेंदी आहे, छो जो बास जे एतिकाफ़ में तसलसुल लाज़िम हूंदो आहे। टियों मसइलो आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे में मसनून एतिकाफ़ टुटण जी सूरत में सिर्फ़ु उन ॾींहं जी क़ज़ा वाजिब थींदी जंहिं ॾींहं जो एतिकाफ़ टुटो आहे। फ़साद खां पोइ इहो एतिकाफ़ नफ़िल थी वेंदो आहे ऐं हिकु ॾींहं जी क़ज़ा चाहे रमज़ान में करे या रमज़ान खां बाद रोज़े सां करणी पवंदी, ॿिन्ही सूरतुनि में सही आहे। हिकु ॾींहं जी क़ज़ा में राति ॾींहं ॿिन्ही जी क़ज़ा लाज़िम आहे। ऐं एतिकाफ़ जे टोड़ण जूं कुझु सूरतूं आहिनि जिन में एतिकाफ़ टोड़े सघिजे थो। सभ खां पहिरियों एतिकाफ़ जे दौरान अहिड़ी बीमारी लाहिक़ थी वई आहे जंहिंजो इलाजु मस्जिद खां ॿाहिरि कराइणो थो पए ऐं मस्जिद खां निकिरण खां सवाइ उनजो इलाजु मुमकिन न आहे, त अहिड़ी सूरत में एतिकाफ़ टोड़णु जाइज़ आहे। ॿी सूरत इहा आहे त कंहिंखे ॿुॾंदे या कंहिंखे सड़ंदे ॾिसे उन माण्हू खे बचाइण जे लाइ, बाहि खां बचाइण जे लाइ या ॿुॾण खां बचाइण जे लाइ एतिकाफ़ खे टोड़णु जाइज़ आहे। टीं सूरत, जेकॾहिं कोई जनाज़ो अची वियो आहे ऐं निमाज़ पढ़ाइण वारो कोई न आहे त एतिकाफ़ टोड़े करे निमाज़ पढ़ाइण, जनाज़े जी निमाज़ पढ़ाइण जाइज़ थी वेंदी। चौथीं सूरत इहा आहे, जेकॾहिं मोतकिफ़ खे ज़बरदस्ती ज़ोरी मस्जिद मां कढियो थो वञे त उन सूरत में बि एतिकाफ़ टोड़णु जाइज़ आहे। जेकॾहिं मस्जिद जे भरिसां को हौज़ या खूह वग़ैरह आहे जंहिंमें को ॿारु किरी पियो आहे या को ॿियो माण्हू किरी पियो आहे ऐं उनखे कोई कढण वारो न आहे त एतिकाफ़ वारो माण्हू एतिकाफ़ टोड़े करे उनखे कढी सघे थो। ॿी सूरत इहा आहे त जेकॾहिं कोई नागहानी हादिसो या बीमारी वग़ैरह में मोतकिफ़ मुब्तला थी वञे ऐं मस्जिद खां ॿाहिरि वञण खां सवाइ कोई चारो न हुजेसि, ख़्वाह उनजो ताल्लुक़ का ॿिए सां हुजे, मसलन वालिदैन, घरवारी वग़ैरह जी वफ़ात या मर्ज़ जी शिदत हुजे, ख़ुदि मोतकिफ़ सां मुतल्लिक़ हुजे, मसलन अहिड़ो मर्ज़ लाहिक़ थी वियो अथसि जंहिंजे करे मस्जिद में क़याम करणु मुश्किल थी वियो आहे, या मस्जिद में गंदगी थियण जो को ख़तरो लाहिक़ थियण जो ख़तरो आहे, मसलन बुख़ार बि अथसि, उल्टी बि अथसि या दस्त वग़ैरह अहिड़ा मोशन वग़ैरह बि थी पिया अथसि, त इन सूरत में एतिकाफ़ टोड़ण बि जाइज़ आहे। इहे कुझु एतिकाफ़ जे टोड़ण जूं जाइज़ सूरतूं हुयूं जेके शरीयत मुतहरा जे किताबनि में लिखियलु आहिनि ऐं अल्लाह ताला असांखे शरीयत मुतहरा खे सिखी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।